नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं ओबाड़ो खां अली गुल ख़ान शेख जी ख़बर मूजिबि ओबाड़ो भरिसां ॻोठ लांघो में ॼाम तनवीर डहर जी ज़मीन ते सुतल हारी अकबर नसराणीअ खे राति देर सां नामालूम जवाबदारनि हमिलो करे कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे ऐं जवाबदार फ़रार थी विया आहिनि। अहिड़े इतलाह मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तहलका अस्पताल ओबाड़ो पहुचायो वियो। पुलिस जो चवणु आहे त वधीक वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।